जॾहिं त दुबी जो हिकु ॿियो मज़बूत हवालो हुर तहरीक सां तालुक़ रखे थो, छाकाणि त हिन ॻोठ जा सभु कारीगर ऐं रहवासी दरगाह रोज़धणी पीर पागारो जा मुरीद हुआ ऐं माज़ीअ में सिंध ते हर हमले आवर जंगी हिकमत अमली तहत सभ खां पहिरियां ई बारूद ऐं असले खाने खे तबाह कंदा हुआ, जीअं धरती ऐं वतन जे आज़ादीअ लाइ वेड़ कंदड़ वेढ़ाकनि खे जंगी साज़ो सामान बंदि थी वञे। मार्शल पई हिते अंग्रेज़नि 6 ते फौज लाथी, छो जो उन्हनि अॻु में हुननि खे सप्लाई थींदड़ जेका हथियार हो तक़रीबन दुबी जो हितों थींदो। हाणे उन्हनि खे उहा सप्लाई ख़तमु करणी। इहो हिकु दफ़ो हमिलो कोन थियो आहे, ल्यूकस जे बारे में बि दुबी ते हमिलो थियो आहे। हा, 1890 धारे 1890 92 धारे बि हिन दुबी ते हमिलो थियो, अंग्रेज़नि कयो आहे। पोइ उहा बंदूक साज़ी अॻी कान रही, पर तंहिं हूंदे बि कमु कंदा रहिया ऐं फ़क़ीरनि खे हथियार ॾींदा रहिया। ॿियो फ़क़ीरनि वटि हथियार किथां ईंदो? न ॿाहिरि मुल्क खां को हथियार मिलंदो कोन। ही बाद में मिलिट्री जो, हाणे तव्हांखे हिकिड़ो वाक़ियो थो ॿुधायां। अॻे जेके कारतूस जी बंदूकूं हूंदियूं उहे हूंदियूं 16 बोर हूंदियूं। पोइ इहे बंदूक फ़क़ीरनि फुरे गॾु कयूं, अंग्रेज़नि उन जॻह ते कढियो 12 बोर। पोइ उन जा कारतूस न मिलनि, पोइ वरी 12 बोर बंदूकियूं, 16 बोर बंदि थी वियो। पोइ 12 बोर बंदूक अॼु ताईं हले पई, ऐं अॻे जेका 16 बोर बंदूक उनजो कारतूस सनो थींदो। अॼु हीउ थुल्हो आहे, 16 बोर जो कारतूस सनो थींदो। पोइ फ़क़ीर पंहिंजा कारतूस पाण भरींदा, दारू हिते ठहंदो, सीए मां चिरा ठाहींदा। पोइ उहे कारतूस में हाणे लिता ॾियण चवंदा गज़ी गॾु हूंदी। अॻे जेका मोहम्मद बख़्श मूंखे बंदूक ॾेखारी, उन में गज़ी गॾु हुई, जेका उहो अंदरि ठोक ॾींदा, बारूद विझी लितो ॾेई वरी मथां ठोक ॾींदा, पोइ वरी उहो कान विझी वरी उनजे मथां लितो ॾींदा। उहे सॼा उहे गज़ी बि हूंदी, सभु शइ गॾु हूंदी। ऐं चवंदा दारूअ जी गोथरी ऐं मापो, दारू केतिरो उन जो मापो ठहियलु हूंदो, उहो मापो भरे विझंदा। ऐं दारू हिते ठाहींदा, हुननि जो चवण हो त असां फोग जे कोयलो, बाहण जो कोयलो, जे इहो असां घणो इस्तेमालु कयो दारू ठाहिण में। कलमी शोरो, गंदरफ, इहे असां पाण बारूद हिते ठहंदो। कारो बारूद अॻे मशहूरु हूंदो, उहो ठाहींदा। ख़ासि तौर ते ही जंहिं इलाइक़े जो मां ज़िक्र कयो था, इहो माज़ीअ में हुर तहरीक जो हिकिड़ो मर्कज़ रहियो। ऐं ख़ासि ॻाल्हि इहा आहे त उन ज़माने में जॾहिं अञा न को साइंस एतिरी तरक़ी कई हुई, न को अञा एतिरो को माण्हू जो टेक्निकली डेवलप हुयो, उन ज़माने में दुबीअ में हितां जा जेके कारीगर हुया उहे इबू पोटा ख़ानदान सां उन्हनि जो तालुक़ हुयो, जेके अॼु बि अञा उन्हनि जा के हेकड़ बेकड़ घर उते मौजूदु आहिनि। त उहे उन ज़माने में हिते बंदूकूं ठाहींदा हुया। ऐं असांखे तारीख़ जे मुताले मां ख़बर पवे थी त तक़रीबन 30 जे लॻभॻि हिते जेके आहिनि से हथियारनि जा हिकिड़ा मक़ामी सतह जा कारखाना हुया। ऐं ख़ासि तौर ते जेका हिते मुंहुं भरणी बंदूक ठाहींदा हुया कारीगर, उहा एतिरी त मयार जे एतबार खां ऐं पंहिंजे निशाने जे एतबार खां उहा एॾी त ताक़तवर ऐं मशहूरु हुई, जो जेके यूरोप में उन ज़माने में जेके बंदूकूं ठहंदियूं हुयूं उन सां हिन खे कंपेयर कयो वेंदो हुयो। माना हिकिड़े तरफ़ यूरोप एतिरो सुधरियल ऐं डेवलप्ड जेको दुनिया जो ख़ितो हुयो, ऐं ॿिए तरफ़ सिंध हुई, ऐं सिंध जो ई हिकिड़ो नंढड़ो हिकिड़ो थर जो इलाइक़ो दुबी हुयो। उते जेको ॻोठ हिकिड़ो, उते जेका बंदूक ठहे पई उन जो मुक़ाबिलो उन ज़माने में यूरोप सां कयो वेंदो, दुनिया जे ॿियनि मुल्कनि सां कयो वेंदो। न सिर्फ़ु एतिरो, पर हिते जेके बंदूकूं ठहंदियूं हुयूं, मुंहुं भरणी बंदूक हुई या उन खां अलावा ॿिया जेके हथियार हुया, उहे हिंदुस्तान जा राजा ऐं जेके वॾा वॾा हुकुमरान हुया, महाराजा हुया, या इवन यूरोप जा जेके उन ज़माने जा हुकुमरान हुया, उहे ख़ासि शौक़ सां हितां उहे ऑर्डर ते ख़रीद कराईंदा हुया। त जंहिंमां मां अंदाज़ो लॻाए सघो था त उहा एॾी उनजी इम्पोर्टेंस हुई। ऐं उन ज़माने में मां इहो ॿुधाईंदो हलां त न सिर्फ़ु दुबीअ जे हिन ॻोठ में, पर सिंध जे ॿियनि शहरनि में, ख़ासि तौर ते ठट्टो में, टंडो कैसर में, उबावड़ो में, हैदराबाद में बि इन क़िस्म जी असला साज़ीअ जा कारखाना हूंदा हुया जिते। पर हीउ जेको हुयो दुबीअ वारो जेके कारखाना हुया या जेके हिते जेके बंदूकूं ठहंदियूं हुयूं, उहे सिंध जे बाक़ी इलाइक़नि खां वधीक जेके आहिनि से ताक़तवर, वधीक पाइदार तसवुरु कयूं वेंदियूं। तंहिंजे करे उनजी इंटरनेशनली तमामु घणी डिमांड हुई। पहिरीं हुर तहरीक 1893 खां 1896 ईस्वी दौरान
हुर तहरीक जा अॻुवाण बच्चू बादशाह ख़ासकेली ऐं पीरू वज़ीर जे जंगी जथनि दुबीअ में ठहंदड़ बंदूकुनि सां क़ाबिज़ फ़िरंगियुनि खे ललकारियो हो ऐं पाकिस्तान जे आज़ादीअ लाइ जिदोजहद कंदड़ वतन परस्तनि लाइ दुबी हिकु उत्साह जी अलामत हो। ख़ासि तौर ते ही जेको इलाइक़ो आहे जंहिंमें अछड़ोथर आहे, सांघड़ आहे ऐं ही सिंध जो ही जेको टुकड़ो आहे उन में हुर तहरीक जे हवाले सां तमामु वॾी इम्पोर्टेंस रखे थो। त जीअं त हुर तहरीक जॾहिं शुरू थिए थी त उन वक़्त बि ही जेको कार्नर आहे, ही जेको नारा वैली आहे, उन मां जेको वॾी लेवल ते माना उहो अथाह जेके माण्हू आहे, बुज़ुर्ग माण्हू आहे, उन्हनि पहिरीं पीर साहिब जी जमायत में जेको सो फ़र्क़ जो बुनियादु ॿुधो। उन खां पोइ जॾहिं शुरूआति में 1980-85 खां पोइ वॾे वरियाम ऐं उन खां पोइ बच्चू बादशाह, पीरू वज़ीर इन जा हिकिड़ा तमामु वॾा किरदार ई गुज़रिया आहिनि। उन्हनि बच्चू बादशाह, पीरू वज़ीर उन्हनि अंग्रेज़ सरकार जे ख़िलाफ़ हिकिड़ी पैरेलल हुकूमत क़ाइमु कई उन वक़्त जे अंग्रेज़ सरकार खे ललकारियो हुयो। उहा ख़ासि तौर ते 1988 खां वठी ऐं 1996 ताईं इहे जेके साल हुआ इन में बच्चू बादशाह उन जेके साथी हुआ उन्हनि हिते पंहिंजी सरकार जी क़ाइमु कई ऐं बाक़ाइदे हुकूमत सां जेको सो टकर खाधो। झूड़े वारे लाइ वटि 2 अप्रैल 1896 ते फ़कीर पीर बख्श वसाण जेको पीरू वज़ीर जे नाले सां मशहूरु आहे, गुलो मोची तगियो चांग, ये 3 फ़कीर झूड़ो बंभरो हूंदो उन ॻोठ जे ओतिरे पासे लव हूंदो जॾबो झूड़े वारो लव। पोइ उन थाक ते वेठा, पोइ उन ल्यूकस ॾे माण्हू मोकिलियो त अच त हाणे असां दूबदू मुक़ाबिलो कयूं। पोइ इहो मुक़ाबिलो थियो। इहे फ़कीर 2 अप्रैल ते शहीद थिया 1896 ते। पीरू वज़ीर, गुलो मोची, तगियो चांग, 3 शहीद थिया ते। पीसे जो हुकुम हो न, या विढ़ी सिर ॾियो या पेश पो। हाणे इहे 3 फ़कीर हिते शहीद थिया। 3 फ़कीर वरी चक्कर वारे कुंभ वटि, उन में मिस्री गाहो, ओसमान हिंगोरो ऐं भलू गाहो, इहे 3 वरी इन झोड़े वारे लय खां ओतिरे पासे मखी ढंढ जे अंदरे पासे इते ल्यूकस खे चयो तूं अच। उहे आया, 3 ॼणा उते शहीद थिया। ऐं इन ते मल महमूद पल्ली बैत चया आहिनि, वॾो पूरो दास्तान आहे, वॾो शाइर आहे। ऐं इन वाक्यनि ते फ़कीर मल महमूद पल्लीअ जा वॾा बैत चयल आहिनि। ऐं हालांकि मल महमूद पल्ली मुल्तान वारे बुज़ुर्गनि जो मुरीद हो, जमात जो न हो, पर हुन अखियुनि जेको ॾिठो सो गाई। अॻे माण्हू जेको ॾिसंदा ईमानदारी सां पेश कंदा, पर उनखे ॿधो बि हो अंग्रेज़नि। हीअ असांजी तलवार ठहंदी जेके माना अंग्रेज़ बादशाह हूंदा हुआ, हा उहे बि हिन तलवार सां बादशाह जो जेके लश्कर हूंदा तलवार सां विढ़ंदा। पोइ अॻे चवंदा तलवारनि जी लड़ाई आहे, उहा तलवार ही आहे जेके पोइ सफ़ाइयूं तलवारियूं कनि। पोइ तलवार खां पोइ असां जंहिंजूं तलवारूं ठहियलूं आहिनि, तलवारनि खां पोइ छा आहे बंदूकूं असांजूं ठहियलूं आहिनि, शुमार खां ॿाहिरि जेके आहिनि। साईं पोइ वरी हिननि खे ही चटियूं बि असांजा ॿाहिरि असांजा जवान ही बि पिया ठाहिनि, ॿुधी नी, ही कातियूं बि पिया ठाहिनि, ही कातियूं बि पिया ठाहिनि, ही बि सीर जे लाइ साईं पीसी सरदार जे खज़ाने ही कातियूं असांजूं ठहियलूं आहिनि। ही छा आहे ही? हाणे ही साईं हिन जी माण्हू जे ख़ाली हूंदो त हथु लॻो हथु वठे वेंदो, जा नुक़सान करे थो। हाणे हिन में बंदि लॻो पियो आहे त ही कट न थींदी, हिनखे ही वठींदो न ख़राब न थींदो, हिन जो ही थी म्याण। हाणे ही म्याण साईं छाजो ठहियल आहे? अक जो। जे अक जी काठी नथी लभे त पोइ ख़बर जी काठी, अक जी हल्की काठी आहे ऐं नरम काठी आहे ऐं तयार थी ठही उन में हाणे बंदि लॻो पियो आहे। जे हेठि वरम हणी छॾी, जे कच्छम करे छॾी, जे पुठनि पाण करे छॾी त को बि नुक़सान न तोखे लॻंदो। उन ई करे अंग्रेज़ साम्राज्य जे फ़ौजी जथनि कलेक्टर लूकस जी अॻुवाणी में दुबी में क़ाइमु थियल हथियारनि जे कारखाननि खे कापारी धकु रसायो ऐं उन ई दौर में ई हुर मुजाहिदनि जे ख़ासि मर्कज़ ॻुझड़ो वारो दड़ो हो। अंग्रेज़नि साज़िश सां बच्चू बादशाह खे गिरफ़्तार करे उन में 1915 में हिकु इंस्पेक्शन बंगलो ठाहे उते फ़ौजी छावणी क़ाइमु कई ऐं उहो बंगलो अॼु बि मौजूदु आहे। जेको मखीअ में जेका हुर तहरीक हली, ही बच्चू बादशाह जो मर्कज़ हो। हिते बच्चू बादशाह अदालत हलाईंदो हो। हिनखे सॾींदा खोफ वारो दड़ो, भेट हुई मथे दड़ो, हिन उभरंदे उतरे पासे डंड हुई ऐं ॾखण बि डंड हुई। ही दड़ो हूंदो। पोइ हिते बच्चू बादशाह जी अदालत हलंदी। पीरू वज़ीर ऐं बच्चू बादशाह जेका हुकूमत क़ाइमु कई मुतवाज़िन, त उन में हिते अदालत लॻंदी। पोइ जॾहिं अंग्रेज़नि ॾिठो त ही हेडक्वार्टर आहे, पोइ अंग्रेज़नि हिते मिलिट्री जी छावनी जेका चइजे कैंप चइजे हिते क़ाइमु कई। उन खां पोइ ही जॻहियूं ठाहियूं, बंगला ठाहियूं ऐं मुस्तक़िल
पंहिंजी आर्मी खे रहायूं न असुल नालो हिन खे सॾिबो आहे गुजड़ो गुजड़े वारो बंगलो गुजड़ो चइबो हो त छाजो अहिड़े अंदाज़ में हो जे लिकल हो वण घणो हिन पासे उत्तर ऐं उभरंदे ढंढ हुई ॾखिणे पासे ढंढ ओलह खां हिन खे हुयो रस्तो पहिरीं ऐं ॿी हुर तहरीक जे वक़फ़े दौरान दुबी जे बंदूक साज़ी पंहिंजे उरूज ते पहुती उन दौरान आज़ादी पसंद हुर मुजाहिदनि वहाब शाह रेलवे स्टेशन ते रेलगाॾी केराई ऐं 1942 में खेमारी वारे बंगले ते हमिलो करे अंग्रेज़नि जे नाज़िम खे क़त्ल कयो ॿिन्ही मोरकनि में दुबी जा हथियार इस्तेमालु कया विया जॾहिं त दुबीअ में बंदूकुनि खां सवाइ हिते ठहंदड़ तलवारुनि खंजरनि भालनि ऐं कुहाड़ियुनि जी हाक हुई ख़ासि तौर ते दुबीअ जे ठहियल कुहाड़ी एतिरी त मशहूरु हुई जो उहा लोह जे शीख खे हिक धक में अधोद करे छॾींदी हुई उन खां सवाइ तलवारूं बि पंहिंजो मिसाल पाण हुयूं दुबी जा आगड़िया हथियार ठाहिण लाइ लोह जे पटियुनि जी सूरत में सखर ऐं लाहौर खां घुराईंदा हुआ ऐं उन लोह खे सलेमानी लोह चयो वेंदो हो जेको कारीगर भठियुनि में ॻारींदा हुआ ऐं खूरनि में फोग जी काठीअ जो कोयलो इस्तेमालु कयो वेंदो हो छाकाणि त फोग जी बाहि तेज़ी ऐं ताव घणो थिए थो ही ॻोठ के क़दीमी खां वठी पुराणो ॻोठ आहे संदो पुराणो ॻोठ आहे मशहूरु ॻोठ आहे दुबी देव दुबी असांजा ही माइट हेतिरा हेतिरा टुकड़ा करे सलेमानी लोह जेको हूंदो हेतिरा टुकड़ा करे पोइ हिते ॻारींदा पोइ ॻारे थोरा थोरा टुकड़ा करे पोइ पाण में मिलाईंदा मिलाए पोइ हथियार ठाहींदा जंहिंजी मिशनगिरी या बुल्ट सुल्ट सभु हथ जो ठाहींदा पोइ हुनखे पहिरीं सूंहं हणंदा बुंड में सोघारो ठाहे पहिरीं सूंहं हणंदा पोइ वरी ॿियो सूंहं हणंदा टियों पोइ कान सत मासा जेको हूंदो उन ते ठाहींदा हुआ बंदूक पोइ बंदूक निशान पहिरीं हणंदा कामयाबु थींदी पोइ विकिरो कंदा उन वक़्तु हिकिड़ी बंदूक घणे विकिणण में 25 रुपया उन वक़्तु बंदूक 25 रुपयनि में विकिरो थींदी 25 रुपयनि में विकिरो में जेको बारूद पवंदो हो बारूद गंदरफ ऐं गुगरावत जो कोयलो मिलाईंदा ॿियूं शयूं मिलाईंदा पोइ कुटंदा उखरी मोहरी में कुटंदा वॾी उखरी एतिरी एतिरी ज़मीन पूरलंदी मथे मुंहुं निकितो पोइ हुन सां चुक हूंदा चुक पथर जा उन सां कुटंदा कुटे मिलाए पोइ हुन ते रखंदा उनखे चुआंची ॾींदा पोइ सफ़ा उॾामी वेंदो हुनखे पोइ छॾींदा जे हू टिकी कंदो त वरी कुटंदा हुनखे मार ॾींदा माना उहो हुनजो बारूद हूंदो कान जेको हूंदो उहो कीअं ठाहींदा कान मासा हूंदा ठहियल शीहो ॻारे पोइ माशनि में हणंदा त कान ठही वेंदो गोल माशो फ्रेम ठहियल हो अच्छा ॿियो फ़क़ीर ते पंहिंजो चड़ा बि ठाहींदा हू कजावा हा चड़ा बड़ा ठाहींदा हुआसीं पंहिंजा ठाहे चादरी मां वढे रे ठाहींदा हुआसीं ॿी कानी बानी असांजी ठहंदी काती बाती ठहंदी तराड़ बराड़ ठहंदी हाणे त असीं जेको कमु कयूं पाए हा काती ऐं कानी असांजो जेको ॾाढो गुलमो उन ठाहियूं बंदूक उन अॻे ठाहियूं पोइ कोन ठही अंग्रेज़ जॾहिं हिते तव्हां ते बमबारी कई या जेके जहाज़नि ज़रिए हिते फौज लाथऊं छटियुनि जे ज़रिए फौज लथी हिते जिन तव्हां ते हमला कया तव्हांखे तकलीफ़ ॾिनऊं उन वक़्तु हिन ॻोठ में घणा दुकान हुआ आॾाणा घणा हुआ जिते ही माना मुंहं भरियूं बंदूकूं या तलवारूं या ठहंदियूं माना हुआ ॻोठ हिते हा 27 चवंदा हुआ वॾा आॾाणा 27 हुआ उन खां वरी अॻिते जेका थोरी भिट हुई समूह घर जेके हुआ उते माना ॻोठ में माना त घर हुआ उते आॾाणा हुआ बाक़ी हिन ॻोठ हिन ढंढ जे महंत 27 ॾसाईंदा मुंहं भरणी बंदूक ठाहींदा उन जो मार केतिरो हूंदो उहो मैल पंध जो हूंदो हो शीशो खणे माना त उहो कानड़ी अहिड़ी हूंदी हुई जो मैल हूअ का भिट सामी भिटी नी इन जाइ ते माना त निशानो रखंदा त निशान चिटी हूंदी हुई मैल ते साईं जेको कान ठहंदो सो शीह जो ठहंदो सो माना हिकु ठाहे जे बिलोर था नंढा ॿार बिलोर था कचे जे रांदि कंदा अहिड़े नमूने सां ठाहींदा उहो मासनि ते ठाहींदा ऐं उन खां पोइ माना हुन नव मासा हूंदो 7 पर 9 मासनि जो 7 मासनि जो तौर ते ठहंदो
ऐं उन खां सवाइ हथ जो दारूं ठाहींदा हुआ जिन मिलाए माना कलमी शोरो ॼमाईंदा हुआ उहो कुटींदा हुआ गंदरफो ॼमाए इस्तेमालु उन साफ़ करे उहो मिलाईंदा हुआ गुगरावल जो माना जेको हूंदो हो कोयलो उहो साफ़ करे उन 2 3 5 7 8 शयूं ठाहे उनखे बाहि हिते ॾींदा हुआ त पोइ आसमान में फाटंदो उॾंदो माना हिते बाहि ज़मीन ते आसमान में उॾंदो एतिरो हुन पावर हो ऐं कान हणंदा जॾहिं बि कप हूंदो हो माना कप जे साम्हूं सिधो मुंहुं झले बंदूक हणंदा त उहो मासा ॿई हिकु जहिड़ा तोड़ींदा त कान जो मासो उहो बि होॾां हिकु जहिड़ो हू पियो एतिरो चिटी हूंदी बंदूक तोड़े जो दुबी जो ॻोठ हिन वक़्तु फ़िरंगियुनि जे बार बार हमलनि ऐं वक़्त जे बेरहम वहकुरे में वही तबाह थी चुको आहे पर उन ॻोठ जे भरिसां वारी जे दड़े ते अॼु बि उहो कंडीअ जो क़दीमी ऐं झूनो वण सीनो ताणियो ज़मीन ते बीठो आहे जंहिंजे हेठां वेही हुर तरीक़ जा बहादुर अॻवान बच्चू बादशाह पीरू वज़ीर ऐं ॿिया अंग्रेज़नि खे टोटा चॿाइण लाइ हिकमत अमली जोड़ींदा हुआ दुबी जे उरूज दौरान हिते ठहंदड़ बंदूक जी क़ीमत 25 रुपया हूंदी हुई हिन दुबी जे ॻोठ में जेके बंदूकूं ठहंदियूं हुयूं हथियार ठहंदा हुया हुर मुजाहिदनि उहे इस्तेमालु कया ख़ासि तौर ते जेको 2 बहादुर ऐं जेके बेबाक अॻवान हुया बच्चू बादशाह ख़ासि केली ऐं पीरो वज़ीर उहे ख़ासि तौर ते हिते ईंदा हुया ऐं दुबीअ जे ॻोठ में ऐं अॼु बि उते हिकिड़ी तारीख़ी उहा जेका आहे कंडीअ जो वण आहे उहो अञा ताईं बि मौजूदु आहे जंहिंजे हेठां वेही उहे हिकमत अमली तयारु कंदा हुया ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ई इलाइक़े में वहाब शाह स्टेशन ऐं जेको खिंवारीअ वारो जेको बंगलो आहे उन ते 2 मरका कया हुर मुजाहिदीन ऐं उन्हनि में जेको खिंवारी वारे बंगले में जेको अंग्रेज़नि जो नाज़िम क़तल थियो त उन ॿिन्ही मरकनि में बि जेके हुर मुजाहिदीन जेके हथियार इस्तेमालु कया बंदूक इस्तेमालु कयूं इहे दुबीअ जे असले साज़ फैक्ट्रियुनि जूं ठहियल हुयूं वलीदाद वली पंहिंजे किताब में लिखे थो हिन कैंप ते हुरनि हमिलो कयो ऐं इन करे जो नारे खां परे पासे जेका सिखनि जी पलटून आई उन ते हुरनि हमिलो कयो जीअं हिते जी कुमक उते न पहुचे हा यानी उन जी मदद में ही न अची सघनि हितां वरी न वञे इन खे मसरूफ़ रखिजे पोइ इन करे हिन ते बि राति जो हमिलो कयूं ऐं हिते फायरिंग थींदी रही होॾां सिखनि ते होॾां हुनजो सफ़ायो थियो पोइ हितां हिननि खे छॾे वरी वापसि हलिया दुबी भरिसां ॿियो तारीख़ी बाग ॾडर वारी मस्जिद आहे जंहिंजी पीढ़ जो पत्थर हज़रत पीर साईं पागारो मोहम्मद राशिद रोज़दणी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे हथनि सां रखियो ऐं उन ई मस्जिद में हुर तहरीक जा मुजाहिद ऐं फ़क़ीर निमाज़ पढ़ंदा हुआ ऐं इबादत कंदा हुआ ऐं ज़ालिम साम्राज्य फ़िरंगियुनि उन ई मुक़दस मस्जिद ते हमला करे 2 दफ़ा बाहि ॾेई साड़ियो ऐं बाहि जे वाक़िअनि में सड़ी शहीद थियल 2 क़ुरान मजीद अॼु ताईं उन ई मस्जिद में मौजूदु आहिनि हिन मस्जिद जो नालो छा आहे ऐं हिन जी अहमियत ऐं ख़ुसूसियत कहिड़ी आहे हिन ख़ुसूसियत आहे त पीर साईं रोज़दणी रहमतुल्लाह ताला ने संगे बुनियाद रखियो इहा असांखे का ख़बर कान्हे पर 250 साल तक़रीबन ॻाल्हि खे 250 साल तक़रीबन 40-50 साल थिया आहिनि बुनियाद रखे हा 50 साल बुनियाद रखे के थिया आहिनि ॾडर वारी मस्जिद जे नाले सां मशहूरु आहे ॾडर वारी मस्जिद नाले सां मशहूरु आहे पीर साईं रोज़दणी हिन जो बुनियाद रखियो उन खां पोइ 2 दफ़ा ई अंग्रेज़नि शहीद कई पहिरियों चकर लूकस तव्हां ॿुधो हूंदो अंग्रेज़ लूकस हो उन शहीद कई उन खां पोइ बसि हो पीर साईं सराह सां जो दुश्मनी हुई त ज़ाती पीर साईं जो बुनियाद रखियलु आहे पीर साईं जमायत ते वेहे थी नमाज़ पढ़े थी गॾु थिए थी त ॻोठा राजा इहो तबाह कयो मर्कज़ हो हिकिड़ो जमायत जे दीन जो मर्कज़ हो जमायत जो मर्कज़ हो त उन मर्कज़ खे असां ख़तमु कयूं ऐं जेको पीर साईं जो बुनियाद रखियलु आहे उन सां हिकिड़ो उन्हनि बुग़्ज़ कयो उन हिकिड़ो ज़िद कयो कावड़ कई त पीर साईं जो बुनियाद छो रखियलु आहे उन साड़ खां ज़िद खां मस्जिद खे शहीद कयो लूकस बाहि ॾेई साड़ियूं उन खां पोइ वरी अंग्रेज जेको मौजूदु आहे 243 पई 42 मार्सला में वरी हिन 42 वरी अंग्रेज साड़ी ॿियो दफ़ो पहिरीं साड़ी लूकस वरी जमायत हुनखे ठाहे तयारु कयो वरी ॿियो दफ़ो अंग्रेज साड़ी वरी जमायत ठाहे तयारु कई उन खां पोइ 3 दफ़ा वरी पोइ जमायत ठाही आहे कखनि ॾींहुं पोइ हुनखे वरी मिटीअ जी ठाहियूं पोइ 3 दफ़ो जी तामीर पकी थी ही बाहि जे करे ही क़ुरान शरीफ़ मुतासिर थियो बाहि जे करे मतलब बाहि मस्जिद खे लॻी उन करे क़ुरान मुतासिर थियो अंग्रेज़ ऐं मुंहिंजे मालूमात मुताबिक़ सॼे सिंध में वाहिद मस्जिद आहे जंहिंखे अंग्रेज़नि बाहि ॾिनी हिते सभु अची गॾु थी निमाज़ पढ़ंदा हुआ जुमे जी छो जो पीर साईं रोज़दणी जे हथनि जी रखियल संगे बुनियाद हो इन करे अलाह जो घर आहे वरी पीर साईं रोज़दणी जो बुनियाद रखियलु त इन करे जमायत हिन मस्जिद सां अक़ीदत जे लिहाज़ सां हा अॼु ॾींहुं ताईं हिते जुमे नमाज़ तमामु वॾी थिए थी
हिन पूरे एरिए पर थर मां माण्हू निमाज़ ते हिते ईंदा आहिनि। अंग्रेज़नि वॾी बेरहमीअ सां वॾी ज़ालमाणे अंदाज़ में 2 दफ़ा उन ते न सिर्फ़ हमिलो कयो पर उन तारीख़ी मस्जिद खे बाहि ॾेई शहीद करण जी कोशिशि कई हुई, साड़ियो वियो ऐं उन में जेके 2 क़दीमी क़ुर पाक जा नुस्ख़ा हुया जिन खे सड़ियल साड़े शहीद कयो वियो उहे अॼु बि मौजूदु आहिनि। त शाह साहिब हीअ आउं सम्झां थो त सिंध जे हिकिड़े रोशन सुखे सताबे ऐं इन ॻाल्हि जी साबिती ॾींदड़ ही जेको दुबीअ जो ॻोठु आहे इहा वाज़े तौरु साबित करे थो त सिंध अॼु खां 100 साल पहिरियां 200 साल पहिरियां न सिर्फ़ु ख़ुशहाल हुई पर उहा टेक्निकली एतबार खां दिफ़ा जे एतबार खां बि तमामु घणी मज़बूत ऐं स्ट्रांग हुई। दुबीअ जी हिन तारीख़ी ॻोठ जी सूंहं शोभा जो मज़बूत हवालो दड़नि ते अॾियल माज़ीअ जे हिन मशहूरु कारोबारी मर्कज़ जे झोल में पखियुनि ऐं आबी जीवत जो मस्कन उहा ख़ूबसूरत ढंढ आहे जेका सदियूं गुज़रण ऐं अनेक अलमियनि ऐं सान्यनि जे बावजूदि अॼु ताईं पंहिंजे फितरती हुस्नाकियुनि सां हर ईंदड़ वेंदड़ जे अखियुनि खे ठारण ऐं रूह खे आनंद बख़्शण जो ख़ूबसूरत ज़रियो बणियल आहे ऐं हिन उजाड़ वस्तीअ जी तारीख़ी सुञाणप ऐं ओज जी आख़िरी रहिजी वियल गवाह उहा ढंढ आहे। सिंध जे हिन तारीख़ी वसंतीअ जी फितरी हुस्नाकी ऐं मुआशी इस्तेहकाम ते कारी ज़रब अंग्रेज़ साम्राज क़याम पाकिस्तान खां सिर्फ़ 5 साल अॻु 1942 में हई हुई जॾहिं हिकु मरबूत हिकमत अमली सां अंग्रेज़नि दुबी जे ॻोठ ऐं उते असलो ठाहींदड़ आॾाणनि खे नीस्तो नाबूद करण लाइ फिज़ाई हमला कया ऐं समें फिरंगी हवाई जहाज़नि मां माकड़ वांगुरु पैराशूटनि ज़रिए हेठि लथा ऐं ॿिए तरफ़ खां ॻुझड़ो दड़ोका फिरंगियुनि जथनि जे सूरत में ज़मीनी हमिलो कयो ऐं उन्हनि ज़ालिमनि दुबीअ में वसंदड़ घरनि ऐं आॾाणनि ऐं दुकाननि खे बाहियूं ॾेई साड़े छॾियो ऐं 70 सालनि खां वधीक अरसो गुज़रण बावजूदि धरती दुश्मननि जी लॻायल बाहि जी रख अॼु बि तेज़ हवाउनि सां उॾामे थी ऐं हिते रहंदड़ ऐं ईंदड़नि खे पंहिंजे दर्द कथा ॿुधाईंदी रहे थी। ऐं इहो एॾो ख़तरनाक हमिलो हुयो जो उन हमले में हितां जा जेके रहवासी हुया जेके असले जा जेके अॾाणा हुया घर घाट हुया जेको उन्हनि जो सॼो माना हिकिड़ो खिलंदड़ मुस्कुराईंदड़ हिकिड़ी ज़िंदगी जेका हुई चहल पहल हुई उनखे तहस नहस कयो वियो। अॼु ताईं जेको आहे हिन ॻोठ हिन वसंतीअ जे बाज़ारुनि मां उन्हनि जी जेका रख अॼु बि मौजूदु आहे उनजे ज़ुल्म जी जेका शाहिदी ॾिए थी। घर को सलामत छॾियो कोन। ल्यूकस जॾहिं आयो न हिंदू ॾिठई न मुस्लमान ॾिठई न जमायती ॾिठई न गैर जमायती ॾिठई। जेको घर साम्हूं आयो उनखे बाहि ॾिनो सॼो एरियो बेघर थियो। जेको अंग्रेज़नि वारे त ही बंदूकूं ठाहीनि था ऐं गाज़नि खे ॾियनि था मंसूरनि खे ॾियनि था जेके अंग्रेज़ पोइ हवाई जहाज जे लथा हवाई जहाजनि बढनि करे माण्हू हेठि छॾिया सोंजर बढनि मां लथा अंग्रेज़नि जेको हवाई जहाज पहिरियां पोइ अंग्रेज़नि छॾिया उन्हनि बढनि कुल सोंजर ऐं जेके मिलिटरियूं सभु उन्हनि में लथियूं। पोइ असांजा घर हिते 30 दुकान अञा बि जाइ पई आहे दुकान जा आहे घर साड़िया अथनि घरनि जूं छारूं पियूं आहिनि दुकान जूं जेके निशान मशहूरु मुंहिंजे ॾाॾे जो आहे बाबो सां गॾु हो मुंहिंजो चाचो बाबो मुंहिंजो दादलो गॾु हो मुंहिंजो चाचो खान गॾु हो उन्ही खां पोइ ॿिया जेका गुलाम मोहम्मद हो या पंहिंजो उन्ही खां अॻु जेको एहसान हो या वॾा जेके पिया 30 दुकान हिते मशहूरु हुआ उहे पोइ अंग्रेज़ साड़िया। पोइ अंग्रेज़नि गिरफ़्तार कयो 20 साल असांजनि किन खे सज़ाऊं लॻियूं के सज़ाऊं काटे मोटी आया के त ज़ेलनि वीचारा गुज़ारे पिया। दुबी जे हथियारनि ठाहींदड़ कारीगरनि जी रहिजी वियल चंद घरनि जे बुज़ुर्गनि जो चवणु हो त असांजा वॾड़ा बंदूक खां सवाइ बाक़ी हथियारनि कुहाड़ी तलवार खंजर चाकू काती जी धार खे शदीद बनाइण ऐं वार खां पोइ सॼी ॼमार दुश्मन खे कढण लाइ छॾे ॾियण विज जो पाणी इस्तेमालु कंदा हुआ। चवणी आहे सिंध में हिनखे विज जा पाणी आहिनि। इहो छा हूंदो? इहो लोहर जो कमु आहे न। हा साईं तव्हां इहा ॻाल्हि ॿुधी आहे असां जन वॾनि कई पिया आहे ॾिठी पिया आहे ऐं असांजे वॾनि खां इहे ॻाल्हियूं हलियूं पियूं आहिनि ऐं वॾनि इस्तेमालु कनि त विज जो पाणी हीअं हूंदो त विज जेका आसमान मुंहिंजे पोइ कंहिं वक़्तु ठका ॾींदी किरंदी आहे ज़मीन ते ज़मीन जो करंदी आहे त केशो में हली वेंदी आहे हेठि पोइ विज जो छा उहा पाणी जेको ज़मीन ॻाढ़ी आहे किरल सिरल उहा खणी ईंदा उहा वरी उते विज बि खणंदा पोइ उन तपाए ऐं हीअं करे विज जो उन छार उन वारीअ में हणंदा त हुनखे विज जो पाणी अची वियो। विज जो पाणी हुनखे अचे पोइ अहिड़ो हूंदो जंहिं शइ खे लॻी या टुको ॾींदो उहो ज़ख़म छुटंदो न उहो उते ई ख़तमु थी मरी वेंदो
जनावर हुजे माण्हू हुजे अहिड़ो विझ जो पाणी ॾे जेको कुआड़ीअ खे आयो तलवार खे आयो या कंहिं शइ खे आयो उहा विझ जो पाणी हो। माना विज जंहिं जाइ ते किरी उन जे किरियल जाइ वारी मिटी खणबी, उन मिटीअ खे वरी बाहि में विझी उनखे न साईं उहो बाहि थी वेंदी आहे, विझ बाहि खां तिखी आहे, विझ किरंदी आहे त ज़मीन खे साड़े ॻाढ़ो ट्रामू करे छॾंदी आहे, ट्रामी थियल ॻाढ़ी मुंगरे जहिड़ी वारी थी वेंदी उहा जाइ वारी खणी ऐं उहा विझ जो हीअं करे पाणी ॾींदा त उहो तलवार खे अची वेंदो कुआड़ीअ खे अची वेंदो ऐं जेकॾहिं उहा लभे थी वरी मथे नथी चढ़ त ज़मीन में वञे थी केतिरनि फुट खां हेठि लभे थी वरी उन खे हीअं करे कुहाड़ीअ काते छुरंदा त उहो विझ पाणी उनजो लहंदो न, टुकड़ा थी वेंदो लहंदो न, माना हीअं करण सां जिते लॻी त माना शइ कपिजी वेंदी। उहो जेको फट थींदो उन विज जे पाणी वारे माना हथियार जो उहो माना फट छुटंदो न, उहो फट जेको विज जो पाणी जेको जेके विज जो पाणी माना कुहाड़ी आहे तलवार आहे काती आहे जेका उन खे ॾिनल हूंदो जे ज़ख़्म थी वियो या लॻी वई उहो छुटंदो न, उहो ज़ख़्म वधी वधी उहा माना मरी वेंदो नासूर थी ख़तमु थींदो, देरी कान कंदे एतिरो माना वक़्तु वॾो न ॾिनसि जो बची सघे। माज़ीअ में जॾहिं दुनिया अंदरि मार्केट इकनामीअ जो को बि तसवर न हो उन दौर में बि दुबी नाले तारीख़ी वसंदी जिते पहुचण लाइ दुनिया जे कुंड कुड़छ मां ईंदड़ माण्हुनि खे अॼु जो तवील सेरा पार करणो पवंदो हो ऐं अछड़े थर जे हिन वारियासे इलाइक़े जे पटनि ॾहरनि तरायुनि वटां गुज़री मंज़िल ते पहुचणो पवंदो हो ऐं दुबी सिंध जे ज़हीन ऐं क़ाबिल इबू पोटो ज़ात जे कारीगरनि जी कावशुनि सबबि ॾेहां ॾेह मञता रखंदी हुई, जंहिं ख़ानदान जो हाणे हिकु घिराणो कुटुंब पंहिंजे वॾनि वारी किरत क़ाइमु रखियो अचे, पर हालतुनि वक़्त जी निज़ाकत खे ॾिसंदे उहे सिर्फ़ पेट गुज़ार लाइ बंदूकूं ऐं ख़तरनाक हथियार ठाहिण बदिरां ॾाटरा कोडरियूं चंजूर कुहाड़ियूं कातियूं वग़ैरह ठाहिण ते महदूद आहिनि, जॾहिं त संदन वॾड़नि जे हथनि जी ठहियल हिकु मुंहुं भरणी बंदूक तलवार वटा पाखड़ो ऐं ॿियो सामान ही ग़रीब कुटुंब पंहिंजे कखावनि घरनि में पंहिंजे साह खां वधीक अज़ीज़ बनाए उन्हनि जी हिफ़ाज़त कनि था ऐं पंहिंजे वॾड़नि जे ओज खे सारे मौजूदा दौर में पंहिंजे गुमनामी ऐं लावारसीअ ते ॾुखायल ऐं हीसायल आहिनि ऐं संदन निमाणियूं अखियूं इहा मयार ॾींदे महसूस थियनि थियूं त संदन वॾड़नि पाकिस्तान जी आज़ादी ऐं क़याम लाइ जानी माली कुर्बानियूं ॾिनियूं ऐं उन्हनि मुल्क जे दिफ़ा जे अहम अंसर हथियारनि ठाहिण वारो अहम तरीन कमु कयो, पर वक़्तु हालतुनि ऐं हुक्मराननि जी केॾी न बेहिसी आहे जो अॼु दुबीअ जे तारीख़ी वसंदी ऐं उन्हीअ में रहंदड़ तारीख़ी माण्हू आसाइशूं ऐं सहूलियतूं परे जी ॻाल्हि पर तइलीम सिहत मवासिलात ऐं खाद खुराक जहिड़नि बुनियादी ज़रूरतुनि खां महरूम आहिनि। संदन गुलनि जहिड़ा ॿारड़ा सरकारी स्कूल हुजण बावजूदि उस्ताद जी गैर हाज़िरी सबबि इल्म जे खज़ाने खां महरूम थी कंडीअ जे वण में ॿधल पींघ ते लुॾी वक़्तु विञाईंदा रहनि था। पाकिस्तान जी तारीख़ में माज़ी अंदरि रोशनियुनि जो मीनार जो दर्जो रखंदड़ वसंदी दुबी खे आर्कियालॉजी साइट में शुमार करे हिते मिलंदड़ बाक़ियात खे महफ़ूज़ बनाइण लाइ शानदार म्यूज़ियम तमीर कराए ऐं पाकिस्तान जी आज़ादी लाइ कुर्बानियूं ॾींदड़ हितां जे अज़ीम माण्हुनि जी मौजूदा नसुल जी ज़िंदगियुनि खे जदीद दौर जे घुर्जुनि सां हम आहंग करण लाइ समूरियूं घुर्बल सहूलियतुनि जी फ़राहमीअ खे यकीनी बनायो वञे। कैमरामैन मोहम्मद रमज़ान भट्टी सां गॾु अली मोहम्मद शाह लकियारी, KTN न्यूज़, नवाब शाह।